नाज़नीन खे आगाह कंदा हलूं जामशोरो मां थर्मल पावर हाउस जेको 1 जे मुलाज़मनि जो सरप्लस पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ऑफिसुनि जी तालाबंदी कई वई आहे। मुलाज़मनि जो पावर हाउस जे मुख्य गेट ॾाढो एहतजाजी धरणो हयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। मुज़ाहिरो कंदड़ मुलाज़मनि जो चवणु आहे त पावर हाउस जे मुलाज़मनि खे जबरी तौर बरतरफ़ कयो पियो वञे। 800 खां वधीक मुलाज़मनि खे सरप्लस कयो वियो, जेको अमल बर्दाश्त न कंदासीं। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। जामशोरो थर्मल पावर हाउस जेनको 1 जे मुलाज़मनि जो सरप्लस पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे, जॾहिं त ऑफिसुनि जी तालाबंदी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं जामशोरो मां अली मुराद चांडियो खां। अली मुराद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, पाकिस्तान जे समूरनि सरकारी पावर हाउस जी बंदिश, सरप्लस पॉलिसी तहत मुलाज़मनि खे हेठियुनि पोस्टुनि ते मुक़ररु करणु ऐं जबरी बदतरफ़ियुनि ख़िलाफ़ पाकिस्तान वापदा एम्प्लॉइज़ पैगाम यूनियन पारां कम छॾ हड़ताल खां पोइ ऑफिसनि जी तालाबंदी करे थर्मल पावर हाउस जे मुख्य गेट ॾाढो 4 कलाक धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे हमाद अज़हर खे वज़ाहत हटाइण जो मुतालबो करे रहिया हुआ। इन मौक़े ते जेके यूनियन जा अॻुवान आहिनि, बशीर छजड़ो, नज़मल अंसारी, गुलाम मोहम्मद राड, शबीर टालपुर ऐं ॿियनि जो चवणु हो त जेको आहे असां वापदा यूनियन जी मर्कज़ी क़यादत शुरू खां ई जेका हलंदड़ पावर हाउस में सस्ती बिजली पैदा कंदड़ मशीनुनि जी बंदिश ते भरपूर मज़म्मत कंदी रही आहे। मुल्क जे क़ौमी असासनि खे हिकु मंज़ूम साज़िश तबाह कयो पियो वञे, जंहिंजो आगाज़ मुलाज़मनि खे सरप्लस पॉलिसी तहत कयो वियो आहे, जंहिंसां न सिर्फ़ु मुल्क पर पूरी क़ौम जो नुक़सानु थींदो, जेको असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। हिननि जो चवणु हो त जेकॾहिं इहा जेका मुलाज़मनि खे मुआशी क़त्ल करण वारी पॉलिसी जेका ख़तमु न कई वई त जेको आहे सॼी सिंध में जेको सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा बि कया वेंदा ऐं अदालतुनि सां पिणु राब्तो कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी अली मुराद अपडेट करण लाइ।